अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां प्लास्टिक बॉटल क्राफ्ट जे सिलसिले में वरी हिकिड़ो प्रोजेक्ट शेयर कयां थी। इन खां पहिरियों तक़रीबन 7 वीडियोज़ मां ठाहे चुकी आहियां ऐं जेके बि टाइम सां मूंखे आइडियाज़ अचनि था उहे मां तव्हां सां शेयर कंदी थी वञा। सो हीअ बोतल जो हेठियों हिसो आहे ऐं हीअ आहे हुनजो मथियों हिसो, हीअ हिनजो गुजी आहे, ठीकु आहे। ऐं हिन जो जेको विचों पार्ट आहे उहो मां यूज़ करे चुकी आहियां, जंहिंमां मूं हिकिड़ो हार्ट वारो जार ठाहियो, हार्ट शेप वारो, तो हिन जो विचों पार्ट यूज़ थियल आहे। तो ये आज मैं आपके साथ प्लास्टिक बॉटल क्राफ्ट के सिलसिले में एक प्रोजेक्ट शेयर कर रही हूँ। ये पानी की एक डिस्पोजेबल बोतल है जिसका बीच का हिस्सा जो है काट के वो मैं यूज़ कर चुकी हूँ, और इसका ये भी हिस्सा मैंने काट के अलग कर लिया, इसको बाद में यूज़ करेंगे। आज हम जो चीज़ बना रहे हैं वो हम ये 2 पार्ट्स यूज़ करेंगे, नीचे वाला और ये ऊपर का हिस्सा, ठीक है। तो ही अॼु ही 2 पीस असां यूज़ कंदासीं। ऐं सभिनी खां पहिरियों त ही जेको साइज़ आहे इहो वॾो आहे, इनखे कटे मां कंदमि नंढो। इसको मैं थोड़ा सा काट के छोटा कर लेती हूँ और उसके बाद हम आगे काम करेंगे। ये देखो, ये पीस मैंने काट के अलग कर लिया है, इसकी जो लंबाई है वो हो गई छोटी। आज हम इसकी एक प्याली बना रहे हैं स्टैंड के साथ, ठीक है। तो ये जो है इसको कटिंग करके आप इतना सीधा कर लें ताकि जब हम इसको खड़ा करें तो ये टेढ़ा मेढ़ा न हो। हिनखे कटे असां सिधो कंदासीं त जीअं टेढ़ो न हुजे ऐं बीह सघे। ऐं हिन जा किनारा भी असां थोड़ा, ये इलाही डीप आहे, इसको भी थोड़ा सा काट के छोटा कर लेते हैं, ये बहुत डीप लग रहा है, ठीक है। हिनखे कटियां थी, वरी अॻियां कमु वधायूं था। हाणे हिन मां बि ही एतिरो पीस मूं कटियो आहे। तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जे हिसाब सां हिनखे नंढो वॾो करे सघो थियूं। असां हाणे हिनजी हीअ ठाहींदासीं प्याली। अच्छा, सभिनी खां पहिरियों ही मूं वटि क्राफ्ट ग्लू आहे जेका मां हमेशह यूज़ कंदी आहियां। आम तौर ते हर कंहिं मटीरियल सां इस्तेमालु थी वेंदी आहे, सभु कुझु हिन सां ॻंढे सघिबो आहे। त हीअ थुल्ही डोरी, मूं वटि हीअ थुल्ही डोरी आहे, तव्हां काई बि थुल्ही डोरी खणो। सबसे पहले हम इसके ऊपर ये चिपकाएंगे डोरी, ताकि इसका ये जोड़ भी छुप जाए और ये अच्छी तरह से चिपक भी जाए। हमेशा मां चवंदी आहियां त हिनखे ग्लू खे घणो न दबायो, अगरि तव्हां हिनखे घणो दबाईंदो त ही तव्हांजे कंट्रोल में न ईंदी, इलाही निकिरी वेंदी। ऐं ही ज़रूरी आहे त असां हिनखे हीअ डोरी हणूं। तव्हां वटि कहिड़ी बि डोरी हुजे, कोई भी आपके पास डोरी हो, कलर्ड हो, जैसी भी हो, आप इसको ये ज़रूर लगाएं ताकि इसका ये जोड़ भी छुप जाएगा और ये दोनों पार्ट्स जो हैं एक दूसरे के साथ अच्छी तरह से जुड़ जाएंगे। ठीक है। हाँ, हिन जा ही खुलियल सिरा असां प्रॉपरली बंद कंदासीं। अच्छा, ये एकदम से ये ग्लू काम नहीं करती है, 2 मिनट इसको देने पड़ते हैं कि थोड़ी सी ये हल्की सी खुश्क होती है तो वो ठीक से जुड़ जाती है। इसके जो खुले हुए सिरे हैं इसको अच्छी तरह से एक्स्ट्रा ग्लू लगाएंगे और सील कर लेंगे ताकि ये फिर बाद में बुरा न लगे ये, ठीक है। ये असां हिनखे हयोसीं। हाणे असां हिन डोरीअ जे मथां हणंदासीं ग्लू ऐं पोइ असां हिनखे ॿिए पार्ट खे हिन मथां चिंबड़ाईंदासीं। इस डोरी के ऊपर हम ग्लू लगा लें ताकि ये दूसरा जो हिस्सा हम इसके साथ चिपकाएंगे वो इस पे अच्छी तरह से लग जाए, चिपक जाए। कोशिश करें इसको पूरे सेंटर में लगाएं, ठीक है। कोशिश करें हिनखे पूरे सेंटर में हणो ऐं सेंटर तव्हां कीअं ॾिसंदव, हितां ही ट्रांसपेरेंट आहे, साम्हूं नज़र पियो अचे त तव्हां हिन मां ॾिसी सघो थियूं त ही पूरे विच ते आहे या न आहे। हाणे हिनखे मां 2 मिनट छॾियां थी त ही थोड़ो फिक्स थी वञे। 2 मिनट छोड़ते हैं ये फिक्स हो जाएगा, उसके बाद फिर शुरू करेंगे। हाणे ही कंप्लीट त न सुकी आहे पर काफ़ी हद ताईं सेट थी वई आहे, ठीक है। हाणे असां हिनखे पेंट कंदासीं। ही आहिनि मूं वटि एक्रिलिक पेंट्स आहिनि, ही वाइट वॾो ट्यूब आहे ऐं ही कलर्ड में जेके आहिनि ही नंढा नंढा ट्यूब्स आहिनि। त हाणे असां पंहिंजी पसंदि जो हिकिड़ो शेड ठाहींदासीं ऐं पोइ असां हिनखे पेंट कंदासीं। ऐं उनजे लाइ पेंट करण लाइ मूं वटि थोरो वॾी साइज़ जो ब्रश आहे। अगरि वॾो कमु करिणो आहे, इलाही सरफेस ते पेंट हणिणो आहे त वॾे ब्रश सां, ठीकु आहे। ऐं ही मिक्सिंग प्लेट आहे, प्याली आहे, हिन में रंग मिलाईंदमि मां। ऐं ही मां पाणी भरे रखियो आहे, उन सां गॾु गॾु असांखे हिकिड़ो रफ, हिकिड़ो नरम कपिड़ो बि खपंदो साफ़, जंहिंसां असां ब्रश या पेंट किथे लॻी वञे त उहो साफ़ु कंदासीं। सो सभिनी खां पहिरियों त इन में मां प्याली में पेंट कढंदमि वाइट,
छो त असांखे लाइट शेड ठाहिणो आहे, त उन जे लाइ असांखे वाइट घणो खपंदो। अगरि मूंखे घणो रंग खपंदो आहे त मां प्याली में कढंदी आहियां, ठीकु आहे। अगर थोड़ा खपंदो है तो डायरेक्ट ट्यूब में यूज़ करनी है। ज़्यादा चाहिए होता है तो मैं प्याली में निकालती हूँ, और कम चाहिए होता है तो मैं डायरेक्ट ट्यूब से यूज़ करती हूँ। तो ये वाइट हमें ज़्यादा चाहिए, ये मैंने वाइट पेंट निकाल दिया इसमें। अब इसमें हम मिलाते हैं ब्लू, क्योंकि मैं इसको बनाऊंगी आसमानी रंग का, लाइट ब्लू का, ठीक है। हाणे ही पेंट्स एडा महांगा कोन आहिनि, तव्हां हिकु दफ़ो वठंदव त ही तव्हां वटि इलाही हलंदा। हिन में ढेर सारा खोड़ सारा कलर्स आहिनि, ऐं जेके शेड न आहिनि उहे वरी पाण असां मिलाए करे ठाहे सघंदा आहियूं। त हाणे ही ब्रश पाणी में मूं ॿोड़ियो आहे। ॾिसो ब्लू बिल्कुलु थोरो विधो आहे, वाइट इलाही विधो। हाणे असां हिननि खे मिलाईंदासीं त ही लाइट ब्लू शेड ठहंदो। ऐं हिन में पाणी घणो करे त घणो न मिलाइबो आहे। अगरि तव्हां ॾिसो त कलर जेको आहे, पेंट जेको आहे थिक आहे इलाही, या आसानी सां मूव नथो करे, ब्रश नथो लॻे चङी तरह सां, त पोइ तव्हां हिन में थोरो पाणी ईअं ब्रश भरे करे मिलायो। हींअर मूंखे ज़रूरत आहे। अच्छा, हाणे हीअ थोरो डार्क शेड न ठहियो आहे, बिल्कुलु लाइट आहे, अच्छे जहिड़ो थो लॻे, त मां हिन में ब्लू थोरो अञा मिक्स कंदसि। हमेशह इहो उसूल आहे त कलर पहिरियों थोरो थोरो मिक्स कयो। तव्हांजी मर्ज़ीअ जो ठही वञे त सही आहे, न ठहे त पोइ तव्हां हुन में थोरो ॿियो मिलायो। हमेशा थोड़ा सा पेंट जो है वो मिक्स करें, उसको चेक करें कि आपकी मर्ज़ी का उसमें शेड आया है या नहीं आया। अगर नहीं आया होगा तो फिर दूसरा मिलाएं। एकदम से आप बहुत सारा पेंट डाल देंगी तो वो सही जो है वो नहीं बनेगा। अब ये लाइट ब्लू बन गया है जो मुझे चाहिए शेड। इस प्याली पे मैं पूरा पेंट कर लूँगी, आप देख सकते हैं, ठीक है। ही सॼो जेको आहे मां हिन प्याली ते पूरो पेंट करे वेंदमि, ऐं पोइ हिनखे असां सुकण जे लाइ छॾे ॾींदासीं। ये इस पूरी प्याली पे ऊपर नीचे, और ये जो डोरी हमने लगाई थी इसको भी हम पेंट कर लेंगे ताकि वो भी कवर हो जाए। इस पूरे को पेंट करेंगे और सूखने के लिए छोड़ देंगे। हाणे ही ॾिसो, हिनखे मां पेंट करे छॾियो आहे। ये मैंने पेंट कर दिया है चारों तरफ से। इसकी डोरी भी पेंट हो गई है, और अभी मैं इसको पंखा तेज़ करके छोड़ दूंगी थोड़ी देर के लिए, ताकि अच्छी तरह से सूख जाए। पखे जो आवाज़ तव्हांखे ईंदो हूंदो, मूं हिनखे पखो तेज़ करे छॾियो जीअं ही जेको आहे खुश्क थी वञे। ऐं ब्रश ऐं कलरिंग जी जेका मिक्सिंग जी प्याली आहे इहा मां धोई छॾी आहे, छो त हमेशह जल्दी धोइजे त जीअं रंग उन्हनि ते सुकी न वञे। हाणे असां एतिरो इंतज़ारु कंदासीं जीअं असां हिन जो हे सुके त पोइ असां अॻियां हिन ते कमु करे सघूं। हाणे ही मुकम्मल त न सुको आहे, पर कुछ कंहिं हद ताईं थोड़ा ड्राई थी वियो है। ये अभी कंप्लीट सूखने में इसको बहुत टाइम लगेगा, लेकिन कुछ ड्राई हो गया, इसलिए हम इस पर थोड़ा आगे काम कर सकते हैं। ये मोट सूतली आहे, ॾाढी फाइन ग्रीन कलर जी, पर जेकॾहिं तव्हां वटि अहिड़ी न हुजे त तव्हां कोई ऊन का रंगीन डोरी भी हिन ते इस्तेमालु करे सघो था। सो हिन सूतली खे मां हिन जे किनारे ते डबल करे वेड़ींदमि, यानी 2 चक्कर हिन 2 राउंड हिन ते ॾींदमि किनारे ते ऐं हिन जे विच ते ऐं हिन जे टॉप ते, ठीक है। ये सूतली में इसको 2 दफ़ा यहाँ पे लिपेटूंगी, 2 लाइनें, फिर इसके बीच में, फिर इसके टॉप पे। तो ये अभी मैं कर लेती हूँ। ग्लू लगाऊंगी चारों तरफ, और फिर इस पे मैं ये लिपेट दूंगी। ये ग्लू मूं हिन ते हई आहे किनारे ते हेठे ते, ऐं हाणे हिनखे ॾाढी सफ़ाई सां ऐं आराम सां एहतियात सां हिनखे असां वेड़े वेंदासीं हिन ते। ॾिसो ही हेठे पासे मूं हिनखे 2 चक्कर 2 राउंड सूतली जा वेड़ा आहिनि। मुंहिंजी सनी डोरी आहे त 2 चक्कर, अगर तव्हांजी थोड़ी मोटी हुजे तो तव्हां 1 राउंड हणो, ठीक है। ये मेरी बारीक डोरी है, इसलिए मैंने 2 राउंड इस पे लगाए हैं। अगर आपके पास मोटी डोरी हो तो आप 1 लगाएं। अब ये बीच पे मैंने ग्लू लगा ली है, जहाँ पे हमने पहले डोरी से इसको जोड़ा था। अब इस जोड़ के ऊपर मैं फिर 2 दफ़ा इसको लिपेट लूँगी। ही गंढ जेको हुयो, जेका असां अच्छी डोरी शुरू में गंढ लाइ हई से, हाणे उन जे मथां मां ही 2 दफ़ा हीअ सूतली वेड़े वेंदसि। हाणे मथे पासे खे, मथे किनारे खे मूं ग्लू हई आहे, वरी 2 दफ़ा इन ते असां ये डोरी वेड़ींदासीं। हाणे हिनखे मूं 3 जाइन ते डोरी हणी छॾी आहे, मथे भी, हेठि भी ऐं विच में भी, ठीक है। ये बीच के जोड़ पे भी मैंने लगा दी, ऊपर और नीचे भी मैंने 2-2 राउंड लगा दिए। अब है मेरे पास ये स्टिकर, इसको थोड़ा सा सजाएंगे। ये आम से स्टिकर्स हैं, बाज़ार में मिल जाते हैं।
इस तरह ये देखें, ये पूरी एक लड़ी है, ठीक है। तो ये अभी इसके ऊपर के हिस्से पे इसको मैं लगाने वाली हूँ। घणो करे हिनखे त पंहिंजी ग्लू आहे, पर जेकॾहिं तव्हां महसूस कयो त हीउ न पियो चिंबड़े त तव्हां हिनखे थोड़ी ग्लू एक्स्ट्रा हणी सघो था पाण, ठीक है। अगर ये आपको लगे कि ये नहीं चिपक रहा तो आप इस पे एक्स्ट्रा ग्लू भी लगा सकते हैं। ही मां हिनखे हणी थी वठां, हिनखे मूं हेठि बि हिकिड़ी लाइन नग हणी छॾिया आहिनि जेके स्टिकर जी शक्ल में आहिनि, ऐं मथे बि, ठीकु आहे। हीअ मुंहिंजी ख़ूबसूरत प्याली तयारु आहे। तव्हां आराम सां ॿारनि जी टेबल ते रखी सघो था। हिन में नंढियूं नंढियूं शयूं, पिन्स वग़ैरह या नंढड़ी ज्वेलरी आहे, उहा तव्हांजी पंहिंजी मर्ज़ीअ ते आहे त हिन जो इस्तेमालु तव्हां कहिड़ो कंदव। या जेकॾहिं हीअ विच ते टेबल ते पियो हुजे, हिन में थोरा 2-4 गुल विझी छॾियो, ऐं जीअं त हीअ प्लास्टिक जी आहे त हिन में तव्हां पाणी विझी बि फ्रेश गुल बि हिन में आराम सां 4-5 गुल अची वेंदा, कोई बि ताज़ा गुल। त हीअ मल्टीपर्पज़ प्याली आहे हिकिड़ी, तव्हां आराम सां ठाहे सघो था। हिकिड़ी बेकार शइ मां ठही आहे। ऐं हीअ बाक़ी मटीरियल जेको हिन ते ख़र्चु थियो आहे इहो को महांगो न आहे। इहो हिकु दफ़ो वठो त इहो अनलिमिटेड जेको आहे टाइम हले थो। ये चीज़ें जो इसके ऊपर लगी, जो बेस है, चलो वो तो एक फजूल चीज़ में से बन गई, बाकी जो खर्चा इसके ऊपर आया है तो ये एक दफ़ा का खर्चा है। सिर्फ आप एक दफ़ा ये चीज़ें, ग्लू है, पेंट है, ये इस तरह के धागे हैं, या ये जो डायमंडीज़ हैं, ये आप जब एक दफ़ा ले लेते हैं तो ये बहुत टाइम चलते हैं, बहुत अरसा चलते हैं। तो इसलिए इस पर ख़र्चा भी कुछ ये ज़्यादा नहीं आया। तो उम्मीद आहे मूंखे तव्हांखे ये मुंहिंजी अॼु जो प्रोजेक्ट वणियो हूंदो, प्लास्टिक बॉटल क्राफ्ट जे सिलसिले में। त असां बेकार बोतलुनि खे इस्तेमालु करण जो हिकिड़ो जेको मूं सिलसिलो शुरू कयो आहे, हीउ उन सिलसिले जो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे। सो मां हमेशह चवंदी आहियां, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो, ऐं पंहिंजे कम खे हमेशह प्यार सां कयो। प्यार सां कयल कम जो नतीजो ॾाढो सुठो निकिरंदो आहे। हीउ प्यार सां कयल कम जो नतीजो आहे। हाणे हिन जो इस्तेमालु मुंहिंजे घर में त कुझु बि न आहे ख़ासि करे, पर मुंहिंजे आसपास मुंहिंजी फैमिली में नंढा खोड़ सारा ॿार आहिनि। मां कंहिंखे बि गिफ्ट ॾेई छॾींदमि गिफ्ट करे त उहे ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि, ख़ासि करे छोकिरियूं, ठीकु आहे। सो उमेदु आहे त वरी इंशाअल्लाह हयाती रही त कंहिं ॿिए प्रोजेक्ट सां, ॿिए कंहिं कम जी शइ सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।